सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह की मौजूदगी में घरू खाते ई नेस्पाक के विच में सिंध फ्रांसिक साइंस लेबॉरेटरी कायम करण लाइ MOU ते सही कई वई। MOU ते सही की तकरीब में चीफ सेक्रेटरी, वज़ीर आला के प्रिंसिपल सेक्रेटरी, सेक्रेटरी PND, सेक्रेटरी कानून नेस्पाक के नायब सदर आरिफ चंगेज़ी, नेस्पाक के प्रिंसिपल आर्किटेक्ट आरिफ खान, नेस्पाक के प्रिंसिपल इंजीनियर राशिद हुसैन ऐं शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त फ्रांसिक लैब लाइ 3 एकड़ ज़मीन बिन कासिम में मुख़्तस कई वई आहे। चीफ सेक्रेटरी ॿुधायो त ज़मीन जो कब्ज़ो बि लैब लाइ प्रोजेक्ट डायरेक्टर खे ॾेई छॾियो आहे। वॾे वज़ीर चयो त नेस्पाक ज़रिए स्टेट ऑफ आर्ट लैब क़ाइमु 2 अरब 66 करोड़ की लागत सां करे रहिया आहियूं। इन हवाले सां ॿुधायो वियो त सिंध फ्रांसिक लेबॉरेटरी लाइ DG मुक़ररी बाबति अख़बार में इश्तिहार बि ॾेई छॾियो आहे। कराची में फ्रांसिक लैब में ऑडियो विजुअल एनालिसिस, कंप्यूटर फ्रांसिक, क्राइम सीन, डेथ सीन ऐं इन्वेस्टिगेशन लैब जूं सहूलियतूं हूंदियूं। लैब में DNA ऐं सेरोलॉजी, फ्रांसिक फोटोग्राफी, पॉलीग्राफ, फायर आर्म्स, टूल मार्क्स, लेटेंट फिंगरप्रिंट्स ऐं पैथोलॉजी जी भी सहूलियत हूंदी। MOU ते सिंध हुकूमत तरफ़ां स्पेशल सेक्रेटरी सुहेल कुरैशी ऐं नेस्पाक तरफ़ां नायब सदर आरिफ चंगेज़ी सही कई।